नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे शाह लतीफ़ पुलिस कार्रवाई कंदे 500 खां वधीक धाड़नि ऐं कई शहरनि जे क़त्ल में मुलवस चइनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP मलीर इरफान अली बहादुर ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि मां फुरकान जावेद, सकीर अहमद ऐं जावेद बलोच शामिल आहे, जिन जो तालुक़ MKM लंडन ग्रुप सां आहे। खेनि ॻुझे इतला ते चौकींडे रोड तां गिरफ़्तार कयो वियो आहे। कब्ज़े मां 3 बारूदी मवाद ऐं मोबाइल फ़ोनूं हथ आयूं। SSP मलीर चयो त गिरफ़्तारी जवाबदार जांच दौरान लंडन क़यादत ते धाड़नि जे 500 खां वधीक वारदातनि, भतो वठणु, क़त्ल, क़ुर्बानी जूं खलूं खसणु जहिड़ियुनि संगीत ॾोहनि जो एतराफ़ कयो। SSP मलीर ॿुधायो त जवाबदार कराची में हड़ताल दौरान H ड्राई ऐं मुतहदा ऐं हक़ीक़ी में जहिड़े में टारगेट किलिंग जो एतराफ़ बि कयो। गिरफ़्तारी जवाबदार शहर जे कई थाणनि ते क़त्ल सबबि मुख़्तलिफ़ संगीन नौइयत जा केस दाख़िल आहिनि। संदसि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा वधीक केस दाख़िल करे जांच जी शुरूआति कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।